तव्हांजो साथ असांजो अभिमान आहे ऐं तव्हां दर्शकनि जे अचण सां वधियो असांजो मान आहे। मां निखिल रमन राजपाल तव्हां सभिनी दर्शकनि जो असांजे हिन शो में स्वागत थो कयां, जंहिंजो नालो आहे उस्ताद सिंधी रंगमंच जा। उस्ताद सिंधी रंगमंच जा। दोस्तों, ही प्रोग्राम तव्हांजे साम्हूं पेश थी रहियो आहे NCPSL मतलब त नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज ऐं सिंधु सखा संगम जे गॾियल सहकार सां। नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज हिकु उहा संस्था आहे जेका अलॻि अलॻि तरीक़नि सां, कॾहिं नाटकनि जे ज़रिए, कॾहिं साहित्य जे ज़रिए, त कॾहिं असांजे अहिड़नि प्रोग्रामनि खे सहकार ॾेई सिंधी ॿोलीअ खे वाधारे ऐं उनजे उन नए प्लेटफॉर्म ते कीअं नवां कलाकार अचनि, कीअं सिंधी ॿोली ऐं साहित्य खे असीं नए रंग ढंग में संवारे सघूं, इन जी कोशिश कंदी आहे। NCPSL जेका आहे उनखे असीं राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद नाले सां पिणु सुञाणींदा आहियूं। अचो त ॿुधूं NCPSL जो कुल गीत। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। सिंधी भाषा साहित्य जो प्रचार थिए। साहित्यकारन जो गो सत्कार थिए। नई पीढ़ीअ जा सिंधी जुआन तरक्की कन। पंहिंजी कौम ऐं देश जो नालो रोशन कन। सिंधियुनि जा सुंदर सपना साकार थियन। सिंधु घाटीअ जा वारिस बेदार थियन। रोशन आईंदे जी पीड़ पकी रखजे। हर सिंधी तालीम वठी लाइक बणजे। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। अमर रहे, अमर रहे। सिंधी भाषा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। विकास परिषद अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। NCPSL जे सहकार सां ॿी जेका संस्था आहे जेका ही प्रोग्राम तव्हांजे साम्हूं पेश करे रही आहे, उहा आहे सिंधु सखा संगम, जंहिंजो पायो 29 सितंबर 2007 ते विधो वियो हो। सिंधु सखा संगम असांजे उल्हासनगर जी हिकु अहिड़ी संस्था आहे जेका हमेशह सिंधी रंगमंच ते नओं इस्म पेश करण खां कोन ॾकंदी आहे। भले पोइ उहो बैले हुजे, नवां नाटक हुजनि या डिजिटल प्लेटफॉर्म जीअं त यूट्यूब या फेसबुक हुजे, उन्हनि ते पंहिंजा शोस पेश करणु। त दोस्तों, सिंधु सखा संगम हिकु वॾो परिवार आहे जंहिंमें केतिरा ई टैलेंटेड कलाकार आहिनि। ही प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण लाइ हिकु सिलेक्टेड टीम पंहिंजी महिनत करे रही आहे। अचो त मिलूं था उन सिंधु सखा संगम जे टीम सां।
दोस्तों, असांजे सिंधु सखा संघ NCPSL ही प्रोग्राम तव्हांजे साम्हूं आंदो आहे उस्ताद सिंधी रंगमंच जा, जंहिंमें असांखे सहकार ॾिनो आहे सहयोग फाउंडेशन ऐं मूर्त मंगनानी फाउंडेशन। दोस्तों, जेकॾहिं असीं हिकु मिसाल खणूं त हिकु कूतबख़्श ज़मीन आहे, ॿिज बि आहे, पर इहे ॿई शयूं मतिलबु त कूतबख़्श ज़मीन ऐं ॿिज पंहिंजो पाण में कुझु कोन करे सघंदा जेसि ताईं हिकु आज़मूदगार कुड़मी अची करे उते खेती करे। अहिड़ा ई कुड़मी थींदा आहिनि असांजा उस्ताद। उहा ज़मीन थींदी आहे हिकु कलाकार ऐं ॿिज थींदा आहिनि उन कलाकार जे अंदर जी कला। कुड़मीअ रूपी उस्ताद अची उन ज़मीन खे संवारींदो आहे, उन कला जे ॿिज खे पंहिंजे सिख्याउनि रूपी पाणी ॾेई करे हिकु ॿूटे जे रूप में ऐं पोइ वण जे रूप में दुनिया अॻियां पेश कंदो आहे। ऐं अॼु असीं कलाकार जेके कला जा इस्म तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया, उहे उन कुड़मीअ जे पैदा कयल वणनि जा फल आहिनि। त दोस्तों, असांजे हिन शो में उस्ताद सिंधी रंगमंच जा इन शो में असीं अहिड़नि ई बाइनाज़ उस्तादनि खे हिकु सलाम था कयूं, हिकु ट्रिब्यूट था ॾियूं। ईअं त उस्ताद केतिरा ई आहिनि सिंधी रंगमंच जा, पर असीं हिन शो में कुझु ख़ासि सिलेक्टेड उस्तादनि खे ई पंहिंजी श्रद्धांजलि ॾेई रहिया आहियूं। अचो त ॾिसूं था पिया असांजे हिन शो जो राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद ऐं सिंधु सखा संगम पेश करे रहिया आहिनि लाइव स्ट्रीम शो उस्ताद सिंधी रंगमंच जा। SP मेघानी सिंधी रंगमंच जो जन्म दाता, रमेश ॾानाणी सिंधी रंगमंच जो विद्या मंदर, सुंदर बुटानी सिंधी रंगमंच जो भीष्म पितामह, जीवन गुरसहाणी सिंधी रंगमंच जा रचेता, मदन जुमाणी सिंधी रंगमंच जो महारथी, जसवंत कुमार मनसुखानी सिंधी रंगमंच जो हरफन मौला, रमन राजपाल सिंधी रंगमंच जो सम्राट। अचो त हिननि उस्तादनि खे यादि कंदे हिननि जे जीवन ते रोशनी विझूं। 7 सितंबर खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु सखा संगम YouTube चैनल ऐं सिंधु सखा संगम Facebook पेज ते। सपोर्टेड बाय मूरिज मंगनाणी फाउंडेशन ऐं सहयोग फाउंडेशन। त दोस्तों, ही हो असांजे हिन प्रोग्राम जो प्रोमो, जंहिंमें त तव्हीं ॾिठा त कहिड़नि उस्तादनि खे असीं ट्रिब्यूट ॾींदासीं। अॼु जे असांजे हिन एपिसोड में असीं ट्रिब्यूट ॾेई रहिया आहियूं दादा जीवन गुरसानी जी खे। दादा जीवन गुरसानी जी जो जनम सिंध में थियो ऐं संदन स्कूल ॾींहंनि खां ई उन्हनि खे सिंधी ॿोलीअ ऐं सिंधी नाटकनि में ख़ासि रुचि हूंदी। उन्हनि पंहिंजे स्कूल जे ऐं कॉलेज जे ॾींहंनि में केतिरा ई नाटक कया, केतिरनि ई नाटकनि ऐं चटाभेटियुनि में बहिरो पियो। पोइ हुननि अची दिल्लीअ में पंहिंजे हमदम, पंहिंजे दोस्त हेमराज नागवाणीअ सां गॾु हिकु सिंधु कला संगम संस्था बिरपा कई ऐं इन संस्था केतिरा ई इस्म पेश कया ऐं दिल्लीअ में सिंधी रंगमंच खे हिकु नओं प्लेटफॉर्म ॾिनो ऐं उते केतिरा ई नवां कलाकार पिण पैदा, केतिरा ई दादा जीवन गुरसाणीअ जे लिखियल हथ जा लिखियल नाटक ऐं उन्हनि जा हिदायत कयल नाटक उन ग्रुप हेठि पेश कया विया। अॼु हिन ग्रुप खे शंभू जयसिंघानी जी, जेके पाण सीनियर आर्टिस्ट आहिनि ऐं अॼु उन्हनि जी उमिरि 94 साल आहे, अटकल 94 साल आहे, उहे अॼु इहो ग्रुप संभाले रहिया आहिनि ऐं ओतिरे ई दमखम सां इन ग्रुप जा जेके कार्य आहिनि उहे हलाए रहिया आहिनि। असांखे फ़खुर आहे, असांखे ख़ुशी आहे त दादा जीवन गुरसानी जी जे यादि में सिंधोलॉजीअ जो जेको आदिपुर में सेंटर आहे, उतां जी हिकु स्टेज खे दादा जीवन गुरसानी जी जो नालो ॾिनो। इहा असां सभिनी कलाकारनि जे लाइ हिकु फ़खुर जी ॻाल्हि। दोस्तों, मां हाणे तव्हांजे साम्हूं हिकु दादा जो नंढो वीडियो पेश कंदुमि। उनखां मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदुमि त हिननि जे सिंधु कला संगम जे हेठि, रहबरीअ हेठि असांजो सिंधु सखा संगम हाणे वेझड़ाईअ में फरवरी 2020 में ॾाढो हिकु सुठो प्रोग्राम पेश करे आयो ऐं उते सिंधु सखा संगम जी ॾाढी सुठी आजियां पिण कई। असांखे ख़ुशी आहे त सिंधु कला संगम अॼु बि
सिंधी ॿोलीअ लाइ पंहिंजी शेवा करे रहियो आहे। अचो त ॾिसूं था दादा जीवन गुरसाणी जी जो हिकु वीडियो। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद ऐं सिंधु सखा संगम पेश करे रहिया आहिनि लाइव स्ट्रीम शो उस्ताद सिंधी रंगमंच जा। जीवन गुरसाणी सिंधी रंगमंच जा रचेता। अचो त हिन उस्ताद खे यादि कंदे हिन जे जीवन ते रोशनी विझूं। 10 सितंबर 2020 सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते। सपोर्टेड बाय मूरिज मंगनाणी फाउंडेशन ऐं सहयोग फाउंडेशन। दोस्तों, अॼु दादा जीवन गुरसाणी जी जे जीवन ते रोशनी विझण लाइ जिन महज़ूज़ महिमाननि खे असीं कोठ ॾिनी आहे, उन्हनि सभिनी जो मां पहिरीं सहकार करणु चाहींदुसि त मां हिकु हिकु करे उन्हनि खे तव्हांजे साम्हूं कोठ ॾींदुसि। असां सां अॼु जेके महिमान जुड़ंदा उन्हनि जो नालो आहे श्री नानिक आहूजा जी, जेके दादा जा ॾाढा सीनियर आर्टिस्ट आहिनि। पोइ उनखां पोइ असां सां गॾु जुड़ंदा अनीता अगनानी जी, जेके दादा जीवन गुरसाणी जी जूं डॉटर आहिनि। जय झूलेलाल अनीता जी, तव्हांजो असांजे शो में स्वागत आहे। जय झूलेलाल। उनखां पोइ असां सां गॾु जुड़ंदा श्री शंकर मूलवानी जी। शंकर मूलवानी जी, तव्हांजो असांजे शो में स्वागत आहे। जय झूलेलाल। उनखां पोइ असां सां गॾु जेके महज़ूज़ महिमान जुड़ंदा उन्हनि जो नालो आहे मधु नाथानी जी। जय झूलेलाल। जय झूलेलाल मधु जी। उनखां पोइ जेके महिमान जुड़ंदा उन्हनि जो नालो आहे वीना श्रृंगी जी। त मां तव्हां सभिनी महिमाननि जो असांजे हिन शो में स्वागत थो कयां पियो। मां तव्हांजो थोराए थो आहियां जो तव्हीं पंहिंजो क़ीमती वक़्त मां कुझु पल कढी असां सां गॾु हिन शो में जुड़िया आहियो। त मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त बैक स्टेज ते इंतज़ारु कंदा। मां तव्हां सभिनी खे हिकु हिकु करे अॻियां आणींदुसि ऐं दादाजी जे जीवन ते रोशनी विझंदासीं। त दोस्तों मां तव्हां सभिनी दर्शकनि जो पिणु थोराए थो आहियां जो तव्हीं असांखे हिन प्रोग्राम में ॾिसी रहिया आहियो ऐं साथ ॾेई रहिया आहियो। दोस्तों, तव्हीं जेकॾहिं इहो प्रोग्राम सिंधु सखा संगम फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त जल्द बि जल्द असांजे फेसबुक पेज खे फॉलो कंदा ऐं जेकॾहिं यूट्यूब ते ॾिसी रहिया आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं असांजा अॻिते ईंदड़ प्रोग्राम ॿियनि उस्तादनि खे जेके असां श्रद्धांजलि ॾियण वारा आहियूं ऐं ॿिया बि जेके इस्म असीं अॻिते पेश कंदासीं उहे तव्हां ताईं पहुचनि ऐं तव्हीं उन्हनि जो मज़ो माणे सघो। त हाणे असीं अॻिते था वधूं पिया ऐं मां तव्हांजे साम्हूं पंहिंजे पहिरें गेस्ट खे पेश करणु चाहींदुमि। मां कोठ ॾींदुसि दादा नानिक आहूजा जी खे ऐं उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त उहे असांजे साम्हूं दादा जीवन गुरसाणी जी जे जीवन जे लाइ कुझु ॿ अखर ॻाल्हाइनि ऐं पंहिंजूं मिठड़ियूं यादगिरियूं असां सां वंडनि। दादा नानिक आहूजा। 1950 में दिल्ली कॉलेज जे सिंधी लिटरेरी सोसाइटी तरफ़ां श्री जे नागराणीअ जो लिखियलु हिकु नंढड़ो नाटक गाम टू डॉक्टर पेश कयो वियो। हिन नाटक जो हिदायतकार हो 22 सालनि जो नंढड़ो कलाकार जंहिंजो नालो हो जीवन गुरसाणी। घणा साल अॻु ठारू शाह जे स्कूल जे नाटकनि में भाग वठंदो हो ऐं पंहिंजे ई घर कराचीअ में हू चादर टंगे स्टेज ठाहींदो हो ऐं उन ज़माने जे मशहूर कलाकारनि नादिया ऐं जॉन क्रॉस जा डायलॉग ॻाल्हाइणु शुरू कंदो हो। 1950 खां पोइ 1951, 52 ऐं 53 में सिंधी नाटकनि जो दौर शुरू थियो ऐं हिन दौर में सिंधियुनि खे गाम टू डॉक्टर, गाम टू बैरिस्टर, एमपी, टी पार्टी, फैशनेबल, ॾेती लेती जहिड़ा सोशल एंड ह्यूमरस ड्रामा ॾिसण लाइ मिलिया जेके दर्शकनि बेहद पसंदि कया। दिल्लीअ में स्टेज कयल ड्रामा जी सफलता ॾिसी जीवन ऐं संदसि साथी कलाकारनि में एतिरो त उत्साह भरिजी छॾियो त हिननि 1961 में सिंधु कला संगम जी स्थापना कई। अॼु 59 सालनि खां पोइ बि हीअ संस्था पंहिंजा नाटक बखूबी
करे रही आहे। 1961 खां वठी सिंधु कला संगम जीवन गुरसाणीअ जे डायरेक्शन में 40 वन एक्ट प्लेस ऐं 20 फुल लेंथ प्लेस स्टेज कया ऐं तक़रीबन 300 शोज़ न सिर्फ़ हिंदुस्तान में पर हिंदुस्तान जे सभिनी नंढनि वॾनि शहरनि में पेश कया। घणनि ई नंढनि शहरनि में जिते का बि स्टेज कान हुई, असांजे दादा जीवन पार्क्स में वञी करे, जिते काई लाइट कोन हुई, काई सिटिंग कोन हुई, ओपन एयर में नाटक पेश कया। ऐं इन नमूने उतां जा लोकल माण्हू जेके कॾहिं बि स्टेज ते स्टेज ॾिसण न विया हुआ, उन्हनि खे सिंधी ड्रामो ॾिसण जो हिकु मौक़ो मिलियो। न सिर्फ़ नाटक पर जीवन कान मोतियार जो कंपोज कयल हिकु बैले सुहिणी में हार पिणु डायरेक्ट कयो, जंहिंमें सभिनी कलाकारनि ऐं सिंगर्स 4 चंड लॻाए छॾिया। ही बैले दर्शकनि खे एतिरो त पसंदि आयो जो हिन खे केतिरा ई दफ़ा रिपीट करणो पियो। औखा पंध प्यार जा ड्रामा एतिरो त पॉपुलर थियो जो जीवन खे हिकु वीडियो फिल्म ठाहिणी पई ऐं जेका सभिनी आकाशवाणी प्रोग्राम्स में कई दफ़ा रिपीट की वई। असांजा 2 एकांकी नाटक जेके जीवन दादा डायरेक्ट कया, ग्राउंड फ्लोर ऐं मकान खाली आहे, अॼु ताईं हिंदुस्तान जे हर ड्रामा ग्रुप पेश कया आहिनि। जीवन दादा सिंधी स्टेज खे वधाइण लाइ केतिरा नामवर कलाकार जीअं त हेम नागवाणी, घनश्याम आसवाणी, अर्जन मोतीहार, गोपाल पंजवाणी, हरि मीराणी, मोहन टहलियाणी, सरला जोतसिंघाणी, श्याम ऐं कविता हिंगोरानी, मंजू आसवाणी, SP लालवाणी, मोहिनी विजय, गुल मनसुखाणी, शोभा कृपलाणी, निम्मी आहूजा, शंकर मूलवाणी ऐं आतम तलरेजा जहिड़ा कलाकार हिन स्टेज खे ॾिना। हिननि सभिनी कलाकारनि जो योगदान सिंधी थिएटर जे इतिहास में हमेशह यादि कयो वेंदो। जीवन जी रहनुमाई हेठि घनश्याम आसवाणी, गोपाल पंजवाणी, राम ज्ञानचंदाणी ऐं शंकर मूलवाणी जेके बि ड्रामा डायरेक्ट कया, उन्हनि सभिनी में नाटकनि में जीवन जी शैली आहे। मां पंहिंजी ज़िंदगीअ जा 31 साल दादा सां गॾु गुज़ारिया आहिनि ऐं मां फ़ख्र सां चई सघां थो त दादा जीवन ही असांजे नाटकनि जो जीवन हो ऐं सिर्फ़ नाटक ही जीवन जो जीवन हुआ। ड्रामा लाइ एतिरी श्रद्धा, एतिरो प्यार, एतिरी डेडिकेशन, माय गॉड, कंहिं के इंसान में त थी नथी सघे। उहो सिर्फ़ दादा जीवन गुरसाणीअ में हुई। दोस्तों, केतिरियूं न इम्पोर्टेंट ॻाल्हियूं ऐं केतिरियूं न माइन्यूट ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं नानिक आहूजा जी। दोस्तों, उहो सच आहे त सिंधी रंगमंच खे शुरूअ खां ई वठी पंहिंजा पेर पुख्ता करण में काफ़ी कशमकश करणी पई। सलाम आहे दादा जीवन गुरसंघाणीअ जहिड़नि महान कलाकारनि खे जिन सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण में, सिंधी ॿोलीअ खे हिकु सुठो प्लेटफॉर्म ॾियण में, मज़बूत वजूद बणाइण में का कसर न छॾी। त दोस्तों, अचो त असांजे नेक्स्ट महिमान सां मिलूं था पिया, जिन जो नालो आहे अनीता अगनानी जी, जेके दादा जीवन गुरसानी जी जूं डॉटर आहिनि। अनीता मैडम, तव्हांजो स्वागत आहे असांजे हिन शो में। मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां सिंधु सखा संगम ऐं सिंधी राष्ट्रीय परिषद भाषा जो, जेको मूंखे हिन प्रोग्राम ते तव्हां हिकिड़ो ॾिनो आहे प्लेटफॉर्म हिते अचण लाइ। मूंखे ॾाढो फ़ख्रु थो थिए त मां श्री जीवन गुरसाणीअ जी धीउ आहियां ऐं अहिड़ी शख़्सियत जंहिंखे सभु प्यार ऐं इज़त सां जीवन दादा चवंदा आहिनि। मां पंहिंजे घर में नंढपण खां ई ड्रामा जो ई माहौल ॾिठो। एतिरो त मुंहिंजो नंढो भाउ सुनील, जंहिंखे असां सोनू चवंदा आहियूं, हुनखे सभु छोटा डायरेक्टर बि चवंदा हुआ, उहो असां ॿई ऊन्हारे जी मोकलुनि में घर में पर्दा लॻाए ऐं ड्रामा रांदि कंदा हुआसीं पंहिंजे दोस्तनि खे घुराए।
पप्पा जो छा हो, पप्पा वॉज एट अ वेरी सीनियर पोस्ट इन अ पेंट कंपनी। त ॾींहं जो त हू पंहिंजो कम ते वेंदो हो, सिंसियरली पंहिंजो कमु कंदो हो। शाम जो अचण खां पोइ हू वेंदो हो पंहिंजे रिहर्सल्स ते। And job was his profession, but drama was his passion, real passion. जी बट एतिरी मतलब बिज़ी लाइफ खां पोइ बि हुन फैमिलीअ खां कॾहिं बि निग्लेक्ट न कयो। असांजी पेरेंट टीचर्स मीटिंग हुजे या इंग्लिश जो होमवर्क कराइणो हुजे, हू हमेशह असां लाइ टाइम कढंदो हो। हुनखे मूवीज़ ॾिसण जो ॾाढो शौक़ु हो। फ्राइडे इवनिंग शो असांजो बुक हूंदो हो, कर्सी दादा शंभू जयसिंघानी। उन ब्लेज एडवर्टाइजिंग में हो त हुनजे थ्रू असांजी टिकट्स बुक थी वेंदियूं हुयूं। ऐं हुनखे तंहिंखां पोइ भई इवनिंग शो ॾिसणो आहे, तंहिंखां पोइ रेस्टोरेंट में मानी खाइणी आहे, सुठे रेस्टोरेंट में। छोका हुनजे पीउ जी डेथ 4 साल जो हो तॾहिं थी वई हुई, त हुनखे हो मैं पंहिंजे ॿारनि खे बि ॾाढो मतिलबु एक्सपोजर ॾियां। त मूंखे यादि आहे असां शोले ॾिसण प्लाज़ा ते वियासीं, तंहिंखां पोइ एम्बेसी रेस्टोरेंट में मानी खाधीसीं। मां 18 सालनि जी थियसि त असांखे 5 स्टार होटल में वठी वियो, ताज मानसून में। असांखे हुते डिनर कराई। भई ही वांटेड टू गिव अस ऑल गुड लाइफ विच ही हैड मिस्ड इन हिज चाइल्डहुड। त एतिरो। ऐं उन खां पोइ बि हिनखे न सिंपल खाधे जो बि ॾाढो शौक़ु हूंदो हो। राति जो ईंदो हो घर लेट, त मुंहिंजी मम्मीअ खे चवंदो हो, लीला मूंखे मिठो लोलो ऐं पापड़ पचाए ॾे, सीरो फुल्को ठाहे ॾे, या वाङण तरियल ऐं फुल्को ठाहे ॾे। त हुनमें मतिलबु सिंप्लिसिटी बि हुई ऐं मतिलबु सुठा शौक़ीन, चीको कपिड़ो पाइण जो बि शौक़ु होसि ऐं सिंपल रहण जो बि ॾाढो शौक़ु होसि। त असांजे घर में हुनखे ख़ातिरदारीअ जो ॾाढो शौक़ु हो। असांजे घर में हर टाइम दिल्ली स्टेट जा, कल्चरल सोसाइटीअ जा नामी जामी कलाकार ईंदा रहंदा हुआ, जिन जी हू ख़ातिरदारी कंदो हो। ऐं कलाकनि जा कलाक असांजे घर में लिटरेरी डिस्कशन्स पिया हलंदा हुआ। ऐं छो त घर नंढा हूंदा हुआ त असांखे बि हुनजो ॿुधण जो हू मिलंदो हो। ऐं बाक़ी मां हुनखे घर में ईअं ॾिठो त हू बिल्कुलु ड्रामा जो डायरेक्शन त कंदो हुयो, पर ड्रामा जी जेके बारीकियूं हुयूं हुननि में बि कुझु, हुन में बि हू सॼो हू पंहिंजो इन्वॉल्व थींदो हो। मूंखे यादि आहे मतिलबु लाइट एंड साउंड, बैकग्राउंड म्यूज़िक, प्रॉपर्टी कीअं थिए, कॉस्ट्यूम कीअं थियनि, सभु कुझु हू मतिलबु बिल्कुलु बारीकियुनि सां वेंदो हो। हिकिड़ो प्ले मूंखे यादि थो अचे, जंहिंमें हू राति जो 11 बजे, उहो हो अगाथा क्रिस्टीअ जो डायल एम फॉर मर्डर। हुन में न कैंचीअ सां खून थो करे, त ही प्रॉपर्टीअ में घर में 2 कैंचियूं खणी आयो। हिकिड़ी कैंचीअ जो हिकिड़ो पासो भॼी छॾियईं ऐं चई इहो पहिरीं खुपियल हूंदो हुनजे पुठीअ में जेको मरंदो। उहो सीन जॾहिं हू ॿी कैंची खणी उहो आयो ऐं हू बिल्कुलु खूनी कैंची खणी करे आयो ऐं हू हुनखे खून कयईं, त माण्हू जेके हुआ, पिन ड्रॉप साइलेंस हुई। मूंखे बि उहो सीन यादि आहे त माण्हू पंहिंजी सीट सां उछलजी पिया। सो मूंखे मतिलबु दैट वाज सो नॉस्टैल्जिक। जो सारा जेके इहे ड्रामा थींदा हुआ, हाउसफुल वेंदा हुआ। असां त जीअं ॿार हूंदासीं, असां पैसेजिस में वेठा हूंदा हुआसीं, मतिलबु पब्लिक ईअं शांतीअ सां सॼो प्रोग्राम ॾिसंदी हुई। हिकिड़ो ड्रामो हो सूरज जी आख़िरी किरण खां सूरज जी पहिरीं किरण ताईं। दैट वाज एन एडल्ट प्ले। इट इन्वॉल्वड अ लव सीन। मूंखे ॾाढनि ॾींहंनि खां पोइ ख़बर पई दैट लव सीन वाज डन बाय अ मेल एक्टर विद अ मेल एक्टर एंड इट लुक सो रियल। मतलब मूंखे ये छो का घर में ये सब डिस्कशन्स हलंदा हुआ, त आई वाज इन्वॉल्वड इन दैट। ॿी ॻाल्हि त हुनखे सिंधी ॿोलीअ लाइ ॾाढो हो। हुन मूंखे इंसिस्ट कयो त तूं अरबी लिपि सिखंदी आहे, जो पंहिंजी पुफियुनि खे तूं अरबी लिपीअ में ई पोस्ट कार्ड लिखंदी आहे। त मां अॼु ताईं बि मतिलबु प्रिंटेड सिंधी आई कैन रीड, बट रनिंग हैंड आई कैन नॉट रीड। बट मां पंहिंजी रिटायरमेंट, मां इंडियन ऑयल में कमु कंदी आहियां, रिटायरमेंट खां पोइ मां इहो पंहिंजो हुनर वधाईंदसि। ऐं ॿियो हुनखे हूंदो, असांजी ॻाल्हि हिंदीअ में ॿुधंदो ई न हो। उहो हुनखे हूंदो अगरि सिंधीअ में न ॻाल्हाईंदा त मां तव्हांजो कुझु ॿुधंदुसि कोन, कुझु बि न ॿुधंदुसि। त मुंहिंजे भाउ ऐं मूंखे इहो मतिलबु अॼु ॾींहं ताईं आहे। मुंहिंजी धीअर आहिनि 2 जेके लंडन में मैरिड आहिनि, मैरिड इन टू अ नॉन सिंधी फैमिली, पर अॼु ॾींहं ताईं मां उन्हनि खे सिंधीअ में ॻाल्हाईंदी आहियां। छो की मुंहिंजा ससु सहुरो बि फ्रीडम फाइटर्स हुआ, हुननि बि हुननि खे सिंधीअ जी आदत ॾिनी।
त सोचो लंडन जी छोकिरियूं ऐं सिंधीअ में थियूं ॻाल्हाइनि। मां चवां थी जीए सिंधी, असांजी सिंधी ईअं जीए। ऐं ॿियो ही वॉज अ गुड ओरेटर टू। सिंधी ऑल इंडिया रेडियो में आर्तवार ॾींहुं सिंधी ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सर्विस थींदी हुई, हुन में हू तबसरो ॾियणु वेंदो हो। पर हिन में हुनजी कमिटमेंट ऐं डेडिकेशन ॾिठो। हिकिड़ो दफ़ो हुन स्कूटर ते पियो वञे त हुनजो थी वियो एक्सीडेंट। पोइ हू उते स्कूटर उते ई टैक्सी स्टैंड ते पार्क करे रस्ते में, तॾहिं मोबाइल त हूंदा कोन हुआ, हू वियो हुते हेमराज नागवानीअ जी जे घर टैक्सी करे, चई इहो हू अथई स्क्रिप्ट अथई ऐं शो लाइव थींदो ऐं वीना शिरंगी आई थिंक शी वॉज दी ब्रॉडकास्टर अनाउंसर एट दैट टाइम। हुन कुझु 1.5 मिंट ताईं कुझु म्यूज़िक हलाए छॾियो छो कि लाइव शो हो, जेसि ताईं हेमराज अंकल पहुचनि ऐं उहो मतिलबु दैट वॉज हिज कमिटमेंट। पर हुनखे कॾहिं बि न कंहिं ॻाल्हि ते गुरूर न थियो। एतिरा अवॉर्ड्स मिलिया, सभु मिलियसि, पर जीअं बाबा नेमराज स्कूल आहे सिंधी लाजपत नगर में, हुन में नंढा नंढा ॿार, हुननि खे बि हू ड्रामा सेखारींदो हो ऐं वॾा वॾा जेके कलाकार आहिनि हुननि खे बि उहो सेखारींदो हो ड्रामा। त हुनखे गुरूर कुझु न हो। हू चवंदो हो, मुंहिंजी माउ कॾहिं चवंदी तव्हां लेट थी था वञो, रोज़ ही थो थिए हू थो थिए। हू चवंदो लीला मुंहिंजी नस नस में ड्रामा आहे, मुंहिंजो अगरि तूं नस कटंदीअ त हुन मां रत बि निकिरंदो, त उहो ड्रामा लाइ हूंदो, सिंधीअ लाइ हूंदो, सभु सिंधियत लाइ हूंदो। त दैट वॉज हिज डेडिकेशन। एंड मतिलबु मुंहिंजे भाउ ऐं मूंखे डुख आहे त हू असांखे कलाकार न ठाहे सघियो, पर जल्दी असांखे छॾे हलियो वियो। वी चेरिश हिज memories and we know that he is blessing us, all of us. So जीए सिंधी, जय झूलेलाल। थैंक यू। महिरबानी अनीता जी। जी जी दोस्तों, असांजे हिन प्रोग्राम उस्ताद सिंधी रंगमंच जो हिकिड़ो इहो ख़ासि मक़सदु आहे त अहिड़नि उस्तादनि जूं अहिड़ियूं यादगिरियूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿाहिरि अचनि जेके आम रवाज़ी तौर ते असांजे साम्हूं न ईंदियूं आहिनि। दादा जीवन गुरसाणी जी खे एज़ अ कलाकार त सभिनी स्टेज ते ॾिठो आहे, केतिरनि ई कलाकारनि हुननि मां सिखियो आहे, पर अनीता जी जेके असांखे हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं एज़ अ फैमिली पर्सन हू कीअं हुआ, पंहिंजनि ॿारनि खे कीअं हुननि सिंधी सिखण लाइ हिमथायो, कीअं हू हिंदीअ में कंहिं बि ॻाल्हि जो जवाबु कोन ॾींदा हुआ, या हुननि जो रेडियो स्टेशन जे लाइ आकाशवाणीअ ते थींदड़ सिंधी प्रोग्रामनि जे लाइ छा डेडिकेशन। दोस्तों, इहो जुनून आहे, इहो जुनून थींदो आहे जेको हिकु कलाकार खे उन उस्ताद में कन्वर्ट कंदो आहे। सलाम आहे अहिड़नि उस्तादनि खे, सलाम आहे दादा जीवन गुरसानी जी। दोस्तों, दुख असांखे बि आहे त अहिड़ा उस्ताद अॼु असांजे विच में कोन आहिनि, पर हिकिड़ी ख़ुशी आहे त उन्हनि जा ॿार जॾहिं अहिड़ा मैसेजिस ॾियनि था, जॾहिं तव्हां जहिड़ा दर्शक असांजो साथ ॾियनि था, त असां कलाकारनि जी हिमत अफ़ज़ाई थींदी आहे। न सिर्फ़ु दर्शक, पर NCPSL जहिड़ियूं संस्थाऊं, सहयोग फाउंडेशन, मूर्ज मंगनानी फाउंडेशन, जॾहिं असां कलाकारनि खे अहिड़ा प्रोग्राम तव्हांजे साम्हूं खणी अचण लाइ जॾहिं सहकार कंदी आहे, त असां कलाकारनि जो अञा हिकु कॉन्फिडेंस वधंदो आहे, हिकु हिमत अफ़ज़ाई थींदी आहे। अचो त दोस्तों, हाणे असांजो वक़्तु थियो आहे हिकु सिंधी उस्ताद खे हिकु कलाकारीअ जे इस्म सां हिकु श्रद्धांजलि ॾियण जो। अचो त सिंधु सखा संगम जी कर्ता धर्ता माइनास कलाकार जूली तेजवाणी तव्हांजे साम्हूं हिकु इस्म खणी अची रही आहे, ऐं न सिर्फ़ु माइनास कलाकार, पर उन सां गॾु असांजे सिंधु सखा संगम जो हिकु उभरंदड़ कलाकार भाविक अंबानी बि तव्हांजे साम्हूं हिकु इस्म पेश कंदो। अचो त ॾिसूं था पिया जूली तेजवाणी जो हिकु इस्म, काकी कला। काकी कला ही आहे काकी कला, सिंध मां हिते आयल आहे ऐं तमामु घणी कोशिश। काकी कला सां गॾु तव्हांखे ही आहे काकी कला, सिंध मां हिते आयल आहे ऐं तमामु घणी कोशिश करे रही आहे अॼु जे रंग ढंग में पंहिंजो पाण खे ठहिकाइण जी, पर पोइ बि घणो ई परेशान थींदी आहे। अचो त ॾिसूं था अॼु काकी कला जो कहिड़ो हाल आहे। काकी काकी थधिड़ी थी वई त पोइ लोला खाधव? लोला हैं? तो खाधा लोला?
काकी असां त थदड़ी मल्हाईंदा ई न आहियूं। हा थदड़ी त मल्हाईंदव ई न तव्हां छो त तव्हांजूं माण्हू ई तव्हांखे मल्हाइण नथियूं ॾियनि। हा हे अॼुकल्ह जूं नूंहं आहिनि ॾिण वार थियूं मल्हाइनि। अड़े बाबा होली होली अचे त चवंदे न बाबा न कलर असुल पर राति जीअं थी त कहिड़े होटल वञी करे रोटी खाऊं इहो ज़रूर यादि ईंदो। हा ॾियारी पूटड़ो त ख़बर ई नथनि थींदो छा आहे ठाहिनि ई नथियूं अॼुकल्ह हटड़ियूं बि नथियूं वठी अचनि। हा बस ईअं ई पूजा 5 मिंट करे वरी राति थी वरी इहो सोचण में विहंदे त कहिड़े होटल वञूं किथे असां वञी करे पार्टी कयूं। अड़े काकी होली ॾियारी छॾियो, मां थदड़ी तो पुछां, थदड़ीअ ॾींहुं लोलो खाधव? अचां थी थदड़ीअ ते बि थी अचां, हाणे न त थी आई आहे थदड़ी। हा हे अॼुकल्ह जूं नूंहं थदड़ियूं थी मल्हाइनि। अरे बाबा थदड़ियूं त असांजे ज़माने में मल्हाई वेंदियूं हुयूं। 6-7 कलाक वेही करे बेसणियूं कोकियूं लोला वेही पचाईंदा हुआसीं त बि थकजंदा न हुआसीं ऐं पचाए पूरियूं न करे सघंदा हुआसीं। ऐं हे मुंहिंजी नूंहं हा अरे भाई सुभाणे थदड़ी आहे अॼु पचंदी। सुबुह खां थी चवांसि अड़ी वर्षा बाबा अॼु थदड़ी पचंदी। चएती हा पचंदी न। अरे बाबा टाइम लॻंदो कॾहिं पचाईंदीअ। चएती काकी तव्हां चिंता न कयो थदड़ी पची वेंदी। मां चयो कीअं? जंहिं ॾींहुं पचंदी राति जो फोन खई। फोन ते थी चए हेलो एक काम करो 10 लोला दो एंड 4 कोकी दो 10 बेसनी दो और 4 हमारे लिए भिंडी और पटाटा दो और दही वड़ा भी दो। फोन रखी मूंखे चएती ॾिठो आहे काकी पची वई थदड़ी। अरे ईअं कीअं? बस न बाबा न ई नूंहर जेके बस शो बाज़ीअ में लॻियूं पयूं आहिनि। न गणेश चौथ जी कथा करण ईंदनि न सत्यनारायण जी कथा करण ईंदनि। बस छा कंदियूं यूट्यूब ते इहा कथा हलाए करे वेही रहंदियूं हिक ॿिए खे वेही ॾिसंदियूं त हीअ कहिड़ी ड्रेस पाए आई आहे हूअ कहिड़ी ड्रेस पाई आहे। बस इन शो बाज़ीअ में ई लॻियूं पयूं आहिनि। हूअं बि असां ॿुढनि जो ॿुधे केर थो न बाबा न जेको करणो अथनि कनि धूड़ पाइनि। हूअं बि असांजो कमु न वञे। जय झूलेलाल। मुंहिंजो टॉपिक आहे येलो कार्ड। हा येलो कार्ड तव्हांखे ख़बर आहे त येलो कार्ड छा थींदो आहे? ही आहे येलो कार्ड। इहो उहो कार्ड आहे जेको फुटबॉल या हॉकी खेॾण वारे रांदीगरनि खे तॾहिं ॾिनो वेंदो आहे जॾहिं हू ग़लती कंदा आहिनि। ही उन्हनि खे वार्निंग तौर ते ॾिनो वेंदो आहे त वरी ग़लती न दोहराइजे। वरी ग़लती थी त गेम खां ॿाहिरि। हीअ अॼु मूंखे मिलियो आहे। ख़बर अथव किथे? स्कूल में मूंखां ग़लती थी वई ऐं टीचर मूंखे चपा त हईं चयो वरी हीअ ग़लती न कजे न त स्कूल खां ॿाहिरि थींदे। स्कूल में फ़क़्तु इंग्लिश ऐं हिंदीअ में ॻाल्हाइणो आहे। इहा सरल सिंधी हिते न घर वञी ॻाल्हाइजे। वट येलो कार्ड बेशरम किथां जो। ऐं हीअ ॻाल्हि मां वञी मम्मीअ खे ॿुधाई त मम्मीअ चयो बेटा गलती तो तुम्हारी है ना, तूने मुझे कभी देखा है सिंध में बात करते हुए। त मां पप्पा वटि वयसि। उन्हनि बि मम्मीअ जो साथ ॾिनो। अॼु मां तव्हां सभिनी खां थो पुछणु चाहियां पंहिंजी माउ खे मां चवणु बेशर्मी आहे या ॿिए जी माउ खे पंहिंजी मां सम्झणु? अॼु मां इहो येलो कार्ड उन्हनि सभिनी खे ॾियणु चाहींदुसि जंहिंखे पंहिंजी माउ खे मां चवण में शर्म थो अचे। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त मां ग़लति आहियां तव्हां सभी मूंखे येलो कार्ड ॾेई सघो था। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं हिकिड़े नंढड़े कलाकार भाविक अंबानीअ तव्हांजे साम्हूं हिकु ॾाढो बहितरीन मैसेज पेश कयो। दोस्तों असां कलाकारनि जो हमेशह हिकिड़ो इहो ई अर्ज़ु हूंदो आहे त असांजी सिंधी ॿोली हमेशह वधंदी रहे। इन लाइ असीं तव्हां खां वधीक कुझु कान घुरंदा आहियूं। बसि फ़क़ति इहो घुरंदा आहियूं त तव्हीं घर में पंहिंजे नंढड़नि ॿारनि सां ईंदड़ पीढ़ीअ सां सिंधीअ में ॻाल्हायो।
ऐं दोस्तों, भावे कमवानीअ खां अॻु तव्हां ॾिठो काकी कला खे। जेकॾहिं काकी कला जा अहिड़ा ॿिया बि एपिसोड्स तव्हां ॾिसण था चाहियो त फटाफट असांजे सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। उते ॿिया बि काकी कला जा एपिसोड्स अपलोडेड आहिनि ऐं ॿिया बि मुस्तक़बिल में केतिरा ई एपिसोड्स अचणा बि आहिनि। त हाणे असीं वधूं था अॻिते, पंहिंजे प्रोग्राम खे अॻियां था वधायूं। मां नेक्स्ट जंहिं महज़ूज़ महिमान खे तव्हांजे साम्हूं कोठ ॾींदुमि, उन्हनि जो नालो आहे वीना श्रृंगी जी। इन्हनि बि दादा जीवन गुरसानी जी सां कमु कयो आहे ऐं किथे न किथे सिंधी ॿोली वधाइण में पंहिंजो योगदान ॾिनो आहे। अचो त ॾिसूं था वीना श्रृंगी जी जूं असांजे दादा जीवन गुरसानी जी जे लाइ कहिड़ियूं यादगिरियूं आहिनि, कहिड़ा उन्हनि जा उहे खटा मिठा वीचार आहिनि दादा जीवन गुरसानी जी जे। जय झूलेलाल। उस्ताद सिंधी रंगमंच जा नेशनल काउंसिल प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज ऐं सिंधु सखा तरफ़ां ही प्रोग्राम जेको थी रहियो आहे उन में मौजूदु सभिनी सजणनि खे वीना श्रृंगी जी नमस्ते। ऐं ही मुबारक कदम आहे जंहिंजे लाइ ॿिन्हिनि संस्थाउनि खे वाधायूं हुजनि। त उस्ताद सिंधी रंगमंच जा उन में मां दिल्ली जे रंगमंच सां वाबस्ता शख़्सियत जो ज़िक्र करणु चाहींदसि ऐं कुझु यादियूं अव्हां सां वंडणु चाहींदसि। मां ज़िक्र करे रही आहियां जीवन गुरसाणी जो। संदन जनम कराची में थियो ऐं उते नंढे हूंदे खां ई वठी जेको आहे उन्हनि खे शौक़ु हो नाटक तरफ़ उहे पंहिंजे छित ते वञी करे पर्दा टंगे अदाकारी कंदा हुआ। अव्हांखे त ॼाण आहे नाटकनि जी तारीख़ जी त सिंध में नाटक मंडलियूं हूंदियूं हुयूं। मंगाराम मलकाणी जिन उहे कई नाटक कंदा हुआ। इन खां अलावा जेको आहे ॿिया बि हूंदा हुआ नाटक मंडलियुनि वारा जेके नाटक कंदा रहंदा हुआ। शेक्सपियर जा नाटक उहे अनुवाद करे सिंधीअ में पेश कया वेंदा हुआ। गुरु रविंद्रनाथ टैगोर खे बि कराचीअ में सिंध में सॾियो वियो। उन्हनि हिकु नाटक मंडली जो उद्घाटन कयो। त इन्हीअ पस मंज़र में जीवन गुरसाणी जेको आहे वधियो वीचो नंढपण खां ई। अंदर जो कलाकार त हुई, विराङो थी वियो। उन खां पोइ हिते दिल्लीअ में आया ऐं दिल्ली कॉलेज में जॾहिं पढ़णु लॻा त डॉक्टर हरूमल सदारंगाणी जेके हूंदा हुआ उहे उस्ताद हुआ। उन वक़्तु हेमराज नागवाणी बि पढ़ंदा हुआ, ॿिया बि केतिरा हूंदा हुआ। त जीवन गुरसाणी ऐं उन्हनि गॾिजी करे सिंधी साहित्य सभा जो पायो विधो, जंहिंजी सेर साए उन्हनि जेको आहे दिल्ली कॉलेज में नाटक जीवन गुरसाणी जे हिदायतकारी में पहिरियों नाटक जेको आहे उते पेश कयो। जीवन गुरसाणीअ 4 पंहिंजा एकांकी नाटक बि उन्हनि लिखिया। हिकिड़ो काको बहलाणी, ॿियो फैशनेबल, टियों डेती लेती ऐं नीलाम। त इहे 4 हुननि जा एकांकी नाटक आहे जेके उन्हनि लिखिया ऐं ॿियनि जी हिदायतकारी कई। त मूं संदन हिदायतकारीअ में कई यादगार नाटक ॾिठा ऐं नाटक फेस्टिवल बि ॾिठा। जीवन गुरसाणी जेको आहे ब्रॉडकास्टर बि हुआ। उहे ऑल इंडिया रेडियो ते ईंदा हुआ। हेमराज नागवाणी बि ईंदो, जीवन गुरसाणी बि ईंदो, कोमल बि ईंदो हो। तबसरो कंदा हुआ ऐं प्रेस रिव्यू कंदा हुआ। ऐं स्क्रिप्ट आर्तवार जी छंछरु ॾींहुं घर खणी वेंदा हुआ, आर्तवार ते करे ईंदा, पोइ असां उन्हनि जी रिकॉर्डिंग कंदासीं। हिकु हादसो अवां सां वंडींदसि। मुंहिंजी शाम जी ड्यूटी हुई, आर्तवार जो ॾियारो हो ऐं मां स्टूडियो जे घड़ी खे ॾिसी रही हुअसि। इन्हनि जो पतो ई कान। जीवन गुरसाणी खे 6:30 बजे तबसरो पढ़णो हो। टाइम 6:30 थियण में मिंट अधु हो। मूं प्रोग्राम कवर करणु शुरू कयो ऐं कुझु तफ़सील प्रोग्राम जा ॿुधाया, कुझु लिसनर्स खां राया घुरिया। ईअं करे कवर करे ब्रेकडाउन बचाइण जी कोशिशि कंदी रहियसि। चङो 1-2 मिंट मां अॻिते ओवर कैरी कयो ऐं थोरी देरि खां पोइ जेको आहे दर खुलियो। सहकंदो जीवन गुरसाणी ऐं हेमराज नागवाणी ॿई अंदरि आया। अची करे उन्हनि स्क्रिप्ट पढ़ी जीवन गुरसाणी
ऐं पूरा पघिड़िजी विया हुआ। बहरहाल इहो वाक़ियो यादि आयो, उन्हनि जो स्कूटर स्लिप थी पियो हो ऐं धकु खाधो, मंडकाए करे ॿई पहुता। इहो हिकिड़ो वाक़ियो मूंखे उन्हनि जो यादि पवंदो आहे त उन वक़्तु असां सभिनी जी हालत ॾिसण वटां हुई। मां उस्ताद सिंधी रंगमंच जा सभिनी उस्तादनि खे सलाम करे रही आहियां ऐं सलाम करे रही आहियां दिल्ली जे उस्ताद सिंधी रंगमंच जे जीवन गुरसाणी खे बि मुंहिंजूं शुभकामनाऊं मोकिलाणी नाहे। सदाई गॾु बीना श्रींग जी इजाज़त वठी रही आहियां। दोस्तों, ही हुआ वीना श्रृंगी जी, जिन केतिरो न असांखे हिकु जुनूनी यादगिरी ॿुधाई। इहो दादा जीवन गुरसाणी जी जो जुनून हो, जो हुननि एक्सीडेंट खां पोइ बि हू पंहिंजो रेडियो जो शो कंटिन्यू कयो। त अहिड़ा जेके वाक़िया थींदा आहिनि, अहिड़ियूं जेके यादगिरियूं थींदियूं आहिनि, उहे असां जहिड़नि उभरंदड़ कलाकारनि खे हिकु इंस्पिरेशन ॾींदियूं आहिनि, हिकु प्रेरणा ॾींदियूं आहिनि। असांखे लॻंदो आहे त हा, असांजे मथां अहिड़नि उस्तादनि जो हथु आहे, अहिड़नि उस्तादनि जूं आसीसूं आहिनि ऐं असांखे पंहिंजे सिंधी हुअण ते, सिंधी कलाकार हुअण ते फ़खुरु थींदो आहे। दोस्तों, अचो त अॻिते था वधूं पिया। दादा जे ॿिए हिकु कलाकार सां था मिलूं पिया, जिन दादा सां केतिरा ई साल कमु कयो आहे, जिन जो नालो आहे शंकर मूलवानी जी। शंकर मूलवानी जी, जय झूलेलाल। तव्हांजो असांजे शो में स्वागत आहे। शंकर मूलवानी जी, शायदि त तव्हांजे माइक जो कनेक्शन प्रॉपर कोन आहे, त हिकु दफ़ो चेक कंदा या त हिकिड़ो दफ़ो लीव करे वरी ज्वाइन कंदा। तव्हांजे ईयरफोन्स जो कुझु प्रॉब्लम आहे। हिकिड़ो कमु कयो सर, तव्हां वायर कढी छॾियो ईयरफोन। जी जी, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। जय झूलेलाल सर। हींअर अचे थो आवाज़? जी सर, बिल्कुलु अचे थो पियो आवाज़, अचे थो। मां ॿियो माइक थो खणी अचां, हे शायदि, या मां हिनखे हिकु दफ़ो ॿीहर ट्राई कयां। सर, हीअं बि अचे थो पियो, हीअं प्रॉपर आहे आवाज़। तव्हां भले ॿी माइक न खणंदा त हलंदो सर, हीअं प्रॉपर आहे। मूंखे वरी हाणे अचेव थो आवाज़? जी सर, जी अचे थो पियो। ठीकु आहे। हाणे मां ईयरफोन एक्चुअली विच में थोरो कनेक्शन लूज़ थी वियो हूंदो। जी 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 सर। जी, त मां दादा जे सर, बारे में हे तकनीकी कनेक्शन में तकलीफ़ अची सघंदी आहे, पर दिलि जा जेके दिलि सां तार जुड़ियल आहिनि, उन्हनि में कॾहिं बि तकलीफ़ न ईंदी। जी सर। उनमें कॾहिं बि न ईंदी। सर, असां सिंधी पाण में जी जी सर। तव्हां सर जीवन सर सां तव्हीं केतिरे वक़्त खां जुड़ियल हुआ? तव्हां पंहिंजे जवानीअ जे ॾींहंनि खां उन्हनि सां जुड़ियल हुआ, त असांखे जीवन सर जूं के अहिड़ियूं यादगिरियूं ॿुधायो जेके केतिरे ई वक़्त खां थी सघे थो तव्हांजे दिलि में हुजनि, पर कढण जो मौक़ो कोन मिलियो हुजे। असांजे बिल्कुलु दादा दिलि में आहिनि ऐं दिलि में हमेशह रहंदा। ऐं जहिड़े तरह सां हुन अनीता तव्हांखे ॿुधायो, जीवन दादा जी डॉटर, हिननि जा ॿार बि ॿई अहिड़ा संस्कारी ॿार आहिनि, ॾाढा डिसिप्लिन्ड माण्हू हुआ। ऐं जीवन दादा जी वाइफ यानी कि आंटी बि असांखे ॾाढी वणंदड़ हुई। पूरी परिवार ई ॾाढो डिसेंट परिवार हो। मां एक्चुअली इन्हनि सां जॉइन कयो छो जो हे त दादा जे अॼु हुजनि त 93-94 सालनि जा हुजनि हा। मां थोरो देरि सां जॉइन कयो, जॾहिं ही सभु सीनियर आर्टिस्ट जीअं मिस्टर हेम नागवाणी हुआ, या मिस्टर हरी मीराणी हुआ, या नानिक आहूजा, या रामज्ञान चंदाणी, घनश्याम आसवाणी, मंजू आसवाणी, मोहिनी विजय, जंहिंखे सिंधीअ जी दिल्लीअ जी शेरनी चवंदा हुआसीं, ॾाढी सुठी आर्टिस्ट हुई। गोपाल पंजवाणी हुयो हिननि जे ग्रुप में, जेको एक्चुअली मुंहिंजो उस्ताद गोपाल पंजवाणी हुयो। त उन हिसाब सां मुंहिंजा ग्रैंड उस्ताद दादा जीवन गुरसाणी, जॾहिं गोपाल गुरसाणीअ पंहिंजो हिकिड़ो ग्रुप खोलियो त मां उन्हनि सां जॉइन कयो। पोइ आहिस्ते आहिस्ते जॾहिं ख़बर पई जीवन दादा खे त भई शंकर हिकिड़ो सुठो कलाकार आहे, त हुननि पंहिंजे नाटकनि में मूंखे इनवाइट कयो ऐं मां उन्हनि सां जॉइन कयो। त उन्हनि सां मूंखे कमु करण में ॾाढो मज़ो आयो। ॿई असांजा उस्ताद हुआ, जीवन दादा बि हुआ, गोपाल पंजवाणी बि हुआ। पर जीवन दादा सां जेके साण हिन ही ग्रुप ॾाढो सुठो हो, सिंधू कला संगम, जंहिंमें शंभू जयसिंघाणी असांजा वेरी सीनियर अॼुकल्ह उहे ई संभाले वेठा आहिनि। ऐं मां डायरेक्ट थो कयां। पहिरीं दादा जीवन गुरसाणी डायरेक्ट कंदा रहिया नाटक,
उन्ही खां पोइ घनश्याम आसवाणी टेक ओवर कयो जॾहिं जीवन दादा रिटायर थिया। त जॾहिं जीवन दादा रिटायरमेंट इहे घनश्याम आसवाणी रिटायर कयो त हुननि मूंखे वागू ॾिनियूं। हींअर मां डायरेक्ट कंदो आहियां ऐं घणा ई मां नाटक सिंधू कला संगम जा डायरेक्ट कया। त जीअं त नानक आहूजा तव्हांखे ॿुधायो त दादा जी छाप असां सभिनी जे अंदरि आहे। उहे ई गुण, पेशेंस लेवल एॾो ज़बरदस्त हुयुनि ऐं हीअं सीरियस थी करे वेही ॾिसंदा हुआ। असां एॾा डिसिप्लिन्ड हूंदा हुआसीं, छा मज़ाल जो असां टाइम ते न पहुचूं। कंहिंखे कुझु चवंदा न हुआ, कंहिंखे डांटींदा न हुआ, पर हुननि जे अखियुनि में एॾो इहो हो, एॾो पेशेंस लेवल ऐं एॾो तरीक़े सां उहे असां सां पेश ईंदा हुआ जो असां डिॼंदा बि हुआसीं ऐं ॾाढो हुननि खे प्यार बि कंदा हुआसीं। ॾाढा प्यारा माण्हू हुआ असांजा। ऐं एक्चुअली मां ॾिठो वञे त जीवन दादा खे असां सभु जीअं नानक आहूजा ऐं हरी मीराणी या हेम नागवाणी वग़ैरह असां खां पुछो त सिंधू कला संगम सभिनी खां पुराणो ग्रुप हो दिल्लीअ जो। ऑल ओवर इंडिया में सभिनी खां पुराणो ग्रुप मञियो वेंदो हो ऐं हिननि घणेई नाटक पेश कया, चाहे जीवन दादा बि कया ऐं हुननि जो हिकिड़ो शागिर्द गोपाल पंजवाणी हुयो त उन्हनि बि पेश कया। मूंखे यादि आहे त मां अॼु ई बि ॻणियो, छो जो छाकाणि त मां तव्हांजे प्रोग्राम ते अचिणो हुउसि त मां नाटक ॾिठा पंहिंजा ॻणिया त मां 50 नाटक करे चुको आहियां, जंहिंमें 3 एक्ट प्लेस ऐं 1 एक्ट प्लेस हिननि ॿिन्ही जे हिन में। मूंखे उहो बि ॾींहुं यादि आहे जॾहिं असां फेस्टिवल खणी करे जीवन दादा सां आयासीं त उन में 3 नाटक हुआ, चंदू चांदवाणी ऐं आशिक ज़हर पिया ऐं सूरज जी आख़िरी किरण खां सूरज जी पहिरीं किरण ताईं। इन 3 ड्रामनि में मुंहिंजो मेन रोल हो। सभिनी में अहम किरदारु मूंखे दादा ॾींदा हुआ हमेशह। त जीअं अनीता तव्हांखे ॿुधायो न भई जेको लव सीन वग़ैरह सूरज जी आख़िरी किरण में, उहो एक्चुअली ॿई छोकिरा कोन हुआ। उहो हुनखे थी थो सघे ग़लतफ़हमी, छो जो उहो मूंखां नंढी आहे त हुनखे शायदि उन वक़्तु ईअं लॻो हुजे। एक्चुअली उहो मूंसां गॾु मोहिनी विजय जो हो, जेको असां स्टेज ते ॾेखारियोसीं, जंहिंमें एॾो डिस्टेंस रखियो वियो हो, बाक़ाइदा बेड सीन ॾेखारियो वियो हो त उन में डिस्टेंस एॾो रखियो वियो हो पाण में, पर जेके पब्लिक पई ॾिसे उहो इहो पियो लॻे त भई गॾु सुम्हिया पिया आहिनि। जंहिं ते शायदि हुन ईअं थींदो आहे, ग़लतफ़हमी थींदी आहे। हुनजे हस्बैंड बि हिकु दफ़ो ऑब्जेक्शन कयो, भई तव्हां हीउ सीन छो ॾेखारियो, त उनखे असां बैक स्टेज सॼो कराए ऐं ॿुधायोसीं त भई केॾो डिफरेंस हुयो, घटि में घटि 2 फुटनि जो फ़ासिलो हो, पर पब्लिक खे ईअं लॻो त भई गॾु हे सुम्हिया पिया आहिनि। त इहे कया दादा, ॾाढा सुठा सुठा एक्सपेरिमेंट कया। जीअं अनीता ॿुधायो डायलम फॉर मर्डर में, उहा पूरी तरह सां तव्हांखे ॿुधाए न सघी। 2 कैंचियूं रखियूं हुयूं, हिकु कैंचीअ खे कटाए करे न उन में स्क्रू वग़ैरह फिट करे करायो हुयऊं ऐं हिकिड़ी पटी पुठीअ ते हीअं ॿधी करे उन जो स्क्रू जो ॿियो जेको पासो हो न, उन खे जंहिं मर्डर जेके ॾेखारियऊं त उहो सीन कंदे 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 जॾहिं हुन कैंची थो ॾेखारे न, उहा कैंची हिकु खाने में लिकाए थो छॾे ऐं उन वक़्तु स्ट्रोव थो हले। स्ट्रोव हलंदे हलंदे उहो पुठियां भित वटि दरी वटि थो पहुचे। हिकिड़ो माण्हू उते बीहारियो, उन स्क्रू ड्राइव हुन सां हुनखे कैंचीअ खे सेट करे छॾियो। जॾहिं हू उभो थी किरियो ऐं उन ते ॻाढ़ो रंग लॻाए छॾियईं त पब्लिक वाकई हैरान थी वई, यार कैंची हिन खे खुपियल आहे अंदरि पुठीअ में ऐं हिन जो खून पियो थो वहे, त भई कमाल कयो अथऊं, कीअं ॾेखारियो अथऊं। त इहे सॼा टेक्निकली उन्हनि जी सोच हुई, ॾाढे सुठे नमूने सां सोचे करे। ऐं उन्हनि में हिकु खूबी हुई, हिंदी नाटक जा जेके मशहूरु हुआ न, जीअं राजेंद्र नाथ वग़ैरह या NSD नेशनल स्कूल ऑफ ड्रामा, उहे वञी ॾिसंदा हुआ, उते वञी ॾिसी करे उते सम्झी ईंदा हुआ उन्हनि खे, छो जो असांखे सभु एक्सपीरियंस ई हुयो, बाक़ी काई ट्रेनिंग त हुई कोन। त दादा खे इहो ॾाढो शौक़ु हो त भई मां किथां कीअं कहिड़ी शइ खणा। जीअं अनीता ॿुधायो त भई प्रॉपर्टीज़ वग़ैरह जी या कॉस्ट्यूम्स जी, असां जीअं दूल्हे दरिया ख़ान कयोसीं, या हीअ सूरज जी आख़िरी किरण खां सूरज जी पहिरीं किरण ताईं, इहे सभु कॉस्ट्यूम प्लेस हुआ, राजाउनि महाराजाउनि जा हुआ ऐं हिन जी प्रेज़ेंटेशन एॾी ज़बरदस्त हुई। दिल्लीअ जो नंबर 1 सिंधू कला संगम तॾहिं बि मञियो वेंदो हो, अॼु बि मञियो वेंदो आहे ऐं अॻिते बि मञियो वेंदो। असां न सिर्फ़ु दिल्लीअ में, पर कलकत्ते में, बॉम्बे में, बनारस, अहमदाबाद, लखनऊ, कानपुर, आगरा, झांसी, नंढनि नंढनि शहरनि में बि नाटक करे आयासीं। छाकाणि त गवर्नमेंट सर्विस में हुआसीं, छुटियूं मिली वेंदियूं हुयूं, सैटरडे संडे, उन वक़्तु ख़ैर सैटरडे छंछर जी छुटी न हूंदी, संडे खे क्लब करे ऐं वञी नाटक ॾेई 3-4 ॾींहंनि जी छुटी वठी करे वरी वापसि अची वेंदा हुआसीं। त मां जॾहिं आयुसि त मूंखां सीनियर नानक आहूजा मुंहिंजो असांजो सीनियर हो, छो जो उहो मूंखां 8-9 साल वॾो आहे।
त उन्हीअ जो मां पहिरीं प्ले ॾिठो, ही वॉज द हीरो हुन में प्ले में, प्यार करे ॾिस मूंखे अञा ताईं यादि आहे, जेको मां पहिरियों प्ले ॾिठो। मां ॾाढो शाही नेचर जो माण्हू हुयुसि, पर जॾहिं इहे नाटक ॾिठा ऐं सभिनी आर्टिस्ट खे ॾिठो हुते त हिमत वधी, मां चयो हा इहो असांखे करणु खपे। नानक आहूजा उन वक़्तु हीरो हो असांजे इन जो। पोइ जॾहिं मां आयुसि त असां ॿई गॾु हीरो ऐं साइड हीरो कंदा रहियासीं, त पोइ वरी मां टेक ओवर कयो हुनखे। चवण जो मतिलबु इहो आहे त जीवन दादा खां असां घणो ई कुझु सिखियोसीं। उन्हनि जा जेके ॿिया शागिर्द हुआ, जीअं घनश्याम आसवाणी, वेरी फाइन डायरेक्टर, छो जो जीवन दादा खां घणो कुझु सिखियऊं। ऐं जीवन दादा जो जेको राइट हैंड हुयो न मिस्टर हेम नागवाणी जी, उन्हनि खां बि घणो ई कुझु सिखियोसीं। ॾाढो डिसिप्लिन्ड इहो ही ग्रुप हो। जीअं त असां उन वक़्तु असां टाइम ते पहुचणु ऐं ऑफिस मां छुटी थियणु, उते रिफ्रेशमेंट सुठी असांखे मिलणु, सुठी रिफ्रेशमेंट मिलंदी, उहो खाई पी करे वरी रिहर्सल कंदासीं, ॿ अढाई कलाक रिहर्सल कंदासीं, पोइ घर वेंदा हुआसीं। ऐं असांखे हमेशह सेखारियऊं त शो मस्ट गो ऑन। मूंखे यादि आहे हिकिड़ो मां वाक़ियो थो ॿुधायांव तव्हांखे, नानक आहूजा जेको ऐं हुनजी वाइफ निमी, इहे ॿई हस्बैंड वाइफ ॿई असां सां गॾु सिंधु कला संगम में हुआ। त इन्हनि जो अञा न्यूली मैरिड हुआ, इन्हनि खे ॿारु थियो, नंढो ॿारु हिननि जो पुटु। त उहो केॾां असांखे वञिणो हो या मूंखे उहो छो जो मूंखां पहिरें जो वाक़ियो आहे, त मूंखे सिर्फ़ु यादि आहे, उन जी ख़बर आहे मूंखे, त उन ॿार जी डेथ थी वई, गुज़ारे वियो नानक आहूजा जो। त असां शाबस ॾींदासीं, अॼु ॾींहं ताईं असां नानक आहूजा खे ऐं निमीअ खे असां सैल्यूट कंदा आहियूं। त जीवन दादा हिमत ॿधी करे वञी नानक आहूजा सां कंसोल कयो ऐं उन्हनि खां पुछऊं, चयूं भई यार हाणे नाटक में 2-3 ॾींहं रहिजी विया आहिनि, त असां हीअं था कयूं, ॿियो कोई कैरेक्टर तयारु था कयूं। त नानक आहूजा चयो, चई न मां कंदुसि, असां कंदासीं, शो मस्ट गो ऑन। त इहा हिकु डेडिकेशन हुई असां में, सभिनी में हुई, अॼु बि आहे। त कुझु बि थी वञे, असां केतिरा बि बीमार थी वञूं, 104 बुखार हुजे या कुझु बि हुजे, जीअं मूंसां बि थियो। मां अहमदाबाद में शो करणु वियासीं असां, त मुंहिंजे ब्रदर जी डेथ थी वई पुठियां। हालांकि मूंखे ख़बर हुई मुंहिंजो ब्रदर सीरियस आहे, पर छाकाणि त उन में मां मेन किरदारु करे रहियो हुउसि, त मूंखे वञिणो पियो। ऐं मूंखे अहमदाबाद में ख़बर पई त मुंहिंजो ब्रदर गुज़ारे वियो आहे। त असां में इहा ॻाल्हि हुई त शो मस्ट गो ऑन। त जीअं फिल्म इंडस्ट्री में राज कपूर चवंदो हो, तीअं असांजा जीवन दादा बि चवंदा भई शो ज़रूरु थियणु खपे, ऐं डेडिकेशन हो ॾाढो। अॼु जे हिन में 23 में जेके ॿार आहिनि, उन्हनि में असां उहा शइ नथा ॾिसूं। ऑफकोर्स तव्हांजे हिन में उल्हासनगर में आहे डेडिकेशन, छो जो सिंधी ॻाल्हाइनि था ॿार ऐं सुठो इहो आहे, पर असां वटि अञा सिंधी घटि था ॻाल्हाइनि ऐं उन्हनि खे तयारु करण में ऐं उन्हनि में उहो डेडिकेशन कोन्हे, उहा क़ुर्बानीअ जो मादो कोन्हे। उहो छॾण लाइ बि हिन में तयारु आहे। कोशिशि कंदा आहियूं असां सभिनी खे तयारु करण जी। मां घटि में घटि सिंधी अकेडमी सां मिली करे ई मां 300-400 ॿार हिते तयारु कया आहिनि सिंधी नाटकनि जे लाइ। पर उन मां घणो करे जेके जॉब में हली विया, किथे हली विया, बिज़ी थी विया, त मुश्किल सां वञी 20-25 जेके आहिनि, जेके कॾहिं कॾहिं असांखे मिलंदा आहिनि। ऐं उन्हनि खे बि जॾहिं चवंदा आहियूं त भई नाटक कयो असां सां, त पोइ वरी चवंदा आहिनि न सर असां वटि टाइम कोन्हे, हिंदी में ॻाल्हाईंदा आहिनि, भई न असां वटि टाइम कोन्हे, असां ऑफिस में था वञूं। त ख़ैर जीअं तीअं करे असां हाणे दादा जीवन गुरसाणीअ जो नालो अॻितां वधायूं था, ऐं उन्हनि जे शागिर्दनि जो बि, जीअं गोपाल पंजवाणी या असांजा दादा हरी मीराणी या शंभू जयसिंघाणी, जेके अॼु ॾींहं 93 सालनि जा आहिनि ऐं अॼु ॾींहं ताईं संभाले वेठा आहिनि। असां उन्हनि खे सैल्यूट कंदा आहियूं ऐं सिंधु कला संगम खे संभाले वेठा आहिनि। ऐं मां नानक आहूजा जी बि ॾाढी तारीफ़ कंदुसि, हुन ॾाढो असांखे सपोर्ट कयो। पर हाणे कुझु कारण जे करे ऐं एज जे करे, छाकाणि मां ई 70 सालनि जो थी वियो आहियां, नानक आहूजा वीचारा 78-79 सालनि जा आहिनि, त हरी मीराणी बि 80 खां मथे आहिनि, घनश्याम आसवाणी 80+, सभु हाणे 80+ थी विया आहिनि। त हाणे वाॻूं जेके आहिनि उहे घणो करे मुंहिंजे हवाले आहिनि। त मां जेतिरो थी सघंदो आहे त मां पंहिंजो सिंधु कला संगम खे हलाइण जी पूरी कोशिशि कंदो आहियां। जी ज़रूरु ज़रूरु, असांजी सभिनी कलाकारनि जी प्रार्थना आहे त तव्हीं ईअं ई अहिड़े ई दमखम सां सिंधु कला संगम खे हलायो ऐं अॻिते वधायो। सर हिकिड़ो सवाल मां सिर्फ़ु तव्हां खां पुछणु चाहींदुमि, त असांजो ज़िक्र थियो हेम नागवाणी जी जो, त उन्हनि जे लाइ तव्हां चयो त उन्हनि खे राइट हैंड चवंदा हुआ, त तव्हां मूंखे सिर्फ़ु उहो ॿुधायो त उन्हनि खे हिकिड़ो ॿियो नालो पिणु ॾिनो वियो हो, जीवन दादा सां गॾु हूंदा हुआ हेम नागवाणी जी, त उन्हनि खे ॿिए नाले सां बि सॾु कयो वेंदो?
हा उहो उन्हनि खे चवंदा सेकंड जीवन गुरसाणी आहिनि, हे ॿिया जी, जीवन जी, गुरसाणी, जूनियर जीवन गुरसाणी। ऐं ही जी। वॉज वेरी सीनियर, ऐं हिन दादा बाबा, असां बाबा करे चवंदा हुआसीं। छा जी। कमाल जो एक्टर हो, यानी जी। कि उहो एक्टर मां कॾहिं बि विसारे न सघंदुमि। अखियुनि सां ॻाल्हाईंदा हुआ मिस्टर जी। हेम नागवाणी। सूरज जी जी। आख़िरी किरण में जेको महाराजा जो रोल कयाऊं, उहो ॾिसण वटां हुयो, माण्हू मंत्र मुग्ध थी वेंदा हुआ ऐं ॾिसंदा ई रहंदा हुआ त अहिड़ा अहिड़ा नाटक उन्हनि पेश कया, ऐं असां उन्हनि खे ॾिसी करे घणो कुझु सिखियासीं। इहे जेके सीनियर आर्टिस्ट हुआ, उन्हनि खे असांखे उन्हनि जो डेडिकेशन न, पर उन्हनि जो एक्टिंग में, जीअं घनश्याम वासवाणीअ खां असां कॉमेडी उन्हनि खां सिखीसीं। आतम तलरेजा, वन ऑफ द वेरी गुड कॉमेडियन, मां उन्हनि जो नालो विसरी वियुसि। उन्हनि खे ॾिसी करे गोपाल पंजवाणी या नानक आहूजा या असांजो हरी मीराणी, इहे वॾा वॾा तमामु सुठा आर्टिस्ट हुआ इहे, जिन खे ॾिसी करे असां सिखियासीं। ऐं असां में उहो प्यार मोहबत ऐं उहो जज़्बो ऐं पेशेंस मां ॾिठो जीवन दादा मां। पेशेंस गोपाल पंजवाणीअ में ॾाढी पेशेंस हुई। गोपाल पंजवाणीअ खां वरी मुंहिंजे में मुंहुं में अची वई ॾाढी पेशेंस लेवल। मां हाणे बि अॼु ॾींहुं बि मां केतिरनि खे बि सेखारींदो आहियां, मां गुस्सो कॾहिं बि न कंदो आहियां। डिसिप्लिन सां, जीवन दादा वांगुरु असां सभिनी सां खिल मस्तीअ में ऐं हुनखे ऐं पंहिंजा ॿार करे, पंहिंजा नंढा भाउर करे ऐं पंहिंजा दोस्त करे असां उन्हनि खे सेखारींदा आहियूं ऐं कमु कंदा आहियूं। जी निखिल जी, तव्हां वटि टाइम आहे त मां वधीक ॿुधायांव, न त मूंखे लॻे थो 6 थियण वारा आहिनि, त असां वटि टाइम शायदि घटि आहे। तव्हांखे ॿियो कोई सुवाल पुछिणो हुजे त भले पुछो। तव्हांजो आवाज़ नथो अचे मूंखे। हेलो, माइक तव्हांजो शायदि। हेलो, हाणे सर आवाज़ अचे थो पियो? हा हाणे अचे थो, हाणे अचे हा। थो। सर नानक आहूजा सर कमेंट कई आहे त मोहिनी जी ऐं विजय जी खे जॾहिं ॿार थियो हो त मोहिनी जी डिलीवरी करण खां पोइ 3rd डे ते अची नाटक पिणु कयो हो। इहो बि उन्हनि जो यादगार परफॉर्मेंस हो। जी मोहिनी सर। विजय खे असां हितां जे दिल्लीअ जी शेरनी करे मञींदा हुआसीं। जी सर। उहा जी। वाकई ॾाढी गज़ब जी एक्ट्रेस हुई। ऐं मोहिनी विजय, मां ऐं आतम तलरेजा, असां हिंदी, सिंधी, पंजाबी स्टेज जा असां प्रोफेशनल कलाकार हुआसीं। असां हुते चार्ज कंदा हुआसीं पैसा, त असां एॾा मतिलबु उन में हिंदी ऐं पंजाबी में बि कंदा हुआसीं। त मोहिनी विजय खे असां हितां जी शेरनी करे मञींदा हुआसीं। तमामु सुठी एक्ट्रेस हुई, तमामु सुठी। ऐं उनखां पोइ वरी जॾहिं टेक ओवर कयो मंजू वासवाणी बि तमामु सुठा रोल निभाया। त सिंधु कला संगम जो जेको हिकु तमामु पुराणी 1961 खां ई ग्रुप हलंदो थो अचे, ऐं शाबस आहे सभिनी असांजे बानीकारनि खे। असांजा जेके हयात आहिनि उन में हरी मीराणी जी, दादा शंभू जयसिंघाणी आहिनि, नानक आहूजा आहिनि, घनश्याम वासवाणी, मंजू वासवाणी, मोहिनी विजय अमेरिका में आहे हींअर। काफ़ी के माण्हू आहिनि जेके असांखे, जिन जो आशीर्वाद आहे ऐं वॾा आहिनि असांखां, उन्हनि जे सहकार सां असां ही ग्रुप हलाए रहिया आहियूं। हाणे नंढा जेके ॿिया बि आहिनि, असांजे SP लालवाणी हेॾे हली वियो बॉम्बे में, बॉलीवुड में अची करे सीरियल वग़ैरह में कई। महेंद्र धमीजा हुयो असां सां, सुठो एक्टर हो, कॉमेडियन हो सुठो। ऐं जेके मूंखां पोइ आया, जेके घणाई हुन में हुआ, जाम आर्टिस्ट आहिनि जिन जा मां नाला बि ॻणंदुसि त मुंहिंजे ख़्याल में असांजो टाइम निकिरंदो वेंदो एतिरो असां वटि टाइम बि कोन्हे। एॾा आर्टिस्ट असां दादा जीवन गुरसाणीअ जे छत्र छाया में इहे एॾा आर्टिस्ट पैदा थिया। जी सर। जी सर, शंकर सर, मां तव्हांजो थोराइतो आहियां जो तव्हीं पंहिंजो वक़्तु कढी असां सां जुड़िया ऐं केतिरियूं न अनमोल यादगिरियूं असां सां गॾु वंडियूं। उन लाइ तव्हांजी तमामु महिरबानी। मां थैंकफुल आहियां सिंधु सखा संगम जो बि ऐं तव्हां सभिनी जो, त भई असांजे उस्ताद दादा जीवन गुरसाणीअ जे बारे में ऐं असांजे सीनियर आर्टिस्ट जे बारे में तव्हां असांखे मौक़ो ॾिनो। त जिन जे बारे में कंहिंखे ख़बर ई कुझु कोन्हे, त घटि में घटि अॼु जेके प्रोग्राम ॾिसनि था त उन्हनि खे इहा ख़बर पवंदी त दिल्लीअ जो हिकु पुराणो ऐं मज़बूत ग्रुप जेको हो सिंधु कला संगम। जी सर, बिल्कुलु बिल्कुलु। जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल। दोस्तों, ही हुआ शंकर मूलवानी जी, जिन असांखे जीवन दादा जूं केतिरियूं ई अनमोल यादगिरियूं ॾिनियूं ऐं असां सां गॾु वंडियूं। दोस्तों, जॾहिं कंहिं कलाकार लाइ चयो वेंदो आहे ऐं ॿुधायो वेंदो आहे तव्हांखे केतिरनि ई कलाकारनि में दादा पिणु केतिरा असांखे मिसाल ॾिना, त हू चवंदा आहिनि द शो मस्ट गो ऑन।
जेके हुननि वाक़िया असां सां ॿुधाया त घर में तकलीफ़ अचण खां पोइ बि कलाकार उन जी परवाह न कंदे अची करे पंहिंजो इस्म परफॉर्म कयो। त दोस्तों इन जो मतिलबु इहो कान्हे त हू कलाकार पंहिंजे गृहस्थ जीवन जो या पंहिंजे सॼणनि जी परवाह कोन थो करे। दोस्तों हू इहो चाहींदा आहिनि त उन सॼण जे आत्मा ते उहो शो परफॉर्म न थियण जो दाग कोन लॻे। ऐं दोस्तों उहा आत्मा उन सॼण जी तकलीफ़ जेका आहे हुनजी आत्मा खे उहा हिकु तकलीफ़ थींदी त मुंहिंजे करे ही मुंहिंजो ॿारु मुंहिंजो कलाकार परफॉर्म न करे सघियो। तॾहिं असीं कलाकार हमेशह ज़ोर भरींदा आहियूं त द शो मस्ट गो ऑन। त दोस्तों हाणे तव्हांजे साम्हूं वक़्तु आहे हिकिड़ो ॾाढो सुठो छेज जो इस्म पेश करण जो। अचो त छेज जो हिकिड़ो इस्म था ॾिसूं जंहिंमें असांजे कलाकार नंद अंबाणीअ मास्टर चंद्र जो किरदारु इख़्तियार कयो आहे। अचो त ॾिसूं था हिकु छेज जो परफॉर्मेंस। दोस्तों ही इस्म जेको तव्हांजे साम्हूं पेश कयो वियो इहो पेश कयो सिंधु सखा संगम जी टीम ऐं इन डांस खे कोरियोग्राफ कयो हो असांजे सिंधु सखा संगम जे कोरियोग्राफर दिनेश रोहिड़ा। तो दोस्तों अहिड़ा ॿिया बि केतिरा ई इस्म
सिंधु सखा संगम जे फेसबुक पेज ऐं सिंधु सखा संगम जे यूट्यूब चैनल ते अपलोडेड आहिनि। त तव्हीं हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सिंधु सखा संगम फेसबुक पेज खे फॉलो करे अहिड़नि ॿियनि बि केतिरनि ई इस्मनि जो मज़ो माणे सघो था पिया। त हाणे वक़्तु आहे त असां पंहिंजे नेक्स्ट महिमान सां मिलूं, जंहिंजो नालो आहे मधु नाथानी जी, जेके पिणु दादा जीवन जी जूं सां कमु कयो आहे ऐं आर्टिस्ट आहिनि। मधु नाथानी जी टेक्निकल रीज़न जे करे असां सां गॾु जुड़ी न सघिया आहिनि, त कुझु ई पलनि में असां सां जुड़ंदा। त दोस्तों, ॻाल्हि आहे अॼु असांजे उस्ताद दादा जीवन गुरसाणी जी। दोस्तों, केतिरा ई उस्ताद असांजे विच में हूंदा आहिनि, ऐं हिकु सचे उस्ताद जी हिकु अहम निशानी इहा हूंदी आहे त उहो उस्ताद कॾहिं बि सिखणु बंदि कोन कंदो आहे। जी दोस्तों, तव्हां मूंखे सही ॿुधो त हू उस्ताद, हिकु सचो उस्ताद सिखणु बंदि कोन कंदो आहे। उस्ताद सेखारींदा त आहिनि, पर हिकु सचो उस्ताद पंहिंजो पाण में उमिरि भर हिकु सचो शागिर्द हूंदो आहे, जेको कॾहिं समाज मां कॾहिं पंहिंजे शागिर्दनि मां ॿियो नयूं ॻाल्हियूं पिराईंदो रहंदो आहे ऐं उन्हनि सिखियल ॻाल्हियुनि खे पंहिंजनि ईंदड़ इस्मनि में कीअं न कीअं करे पेश कंदा आहिनि। दादा जीवन जे लाइ बि असां इहे केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं त केतिरा ई उन्हनि तजुर्बा कया पंहिंजनि नाटकनि में, भले उहो मर्डर जो सीन हुजे, कैंचीअ सां उहो मर्डर ॾेखारणु हुजे, या लव सीन हुजे। दोस्तों, इहे ॻाल्हियूं केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु जे असांजे न्यू जनरेशन खे ख़बर ई कोन आहिनि त असांजी सिंधी स्टेज ते अहिड़ा उस्ताद आहिनि जिन केतिरी न टेक्निकल ॻाल्हियूं पिणु सिंधी स्टेज ते परफॉर्म कयूं आहिनि। दोस्तों, अहिड़नि केतिरनि ई उस्तादनि खे असांजो सलाम आहे। त असां सां गॾु मधु नाथानी जी जुड़ी चुकिया आहिनि। मधु नाथानी जी, तव्हांजो स्वागत आहे असांजे हिन शो में। जय झूलेलाल। जय झूलेलाल जी मधु नाथानी जी, मां तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त तव्हां दादा सां गॾु जेको कमु कयो आहे उन्हनि सां गॾु तव्हांजो सफ़र कीअं रहियो, के यादगिरियूं असां सां असांजे दर्शकनि सां गॾु वंडींदा। मूंखे त रुगो दादा जीवन गुरसाणी सां ई मतिलबु उन्हनि जी हिदायतकारीअ में ई मूं जेके बि प्लेस कया सिंधी रंगमंच सां जुड़ण जो मौक़ो मिलियो। त मां मधु नाथाणी त आहियां अॼु, पर पहिरीं मां हरी मीराणीअ जी धीउ आहियां, जंहिंजो मां उन्हनि जे करे ई सिंधु कला संगम में आयसि, छो जो उहे सेक्रेटरी हुआ सिंधु कला संगम जा, जंहिंखे संगम चवंदा हुआ। त उन्हनि असां नंढपण खां ई ॾिठा घणेई टाइप जा प्लेस, ऐं असांखे संगम जा प्लेस ख़ासि करे वणंदा हुआ, छो जो उहे डिफरेंट थीम्स ते हुआ। कुझु एकांकी हुआ, कुझु 3 एक्ट प्लेस हुआ, ऐं उन्हनि में मैसेज हूंदो हो, ऐं उहे ॾिसी करे ई असां वॾा थियासीं ऐं असांखे उन्हनि जे प्रति मतिलबु असांजो लगाव जेको हो सिंधी रंगमंच जो शुरू थियो। त मां 2-3 प्लेस उन्हनि सां कया, जिन जा घणेई शोज़ थिया। जेको हिकिड़ो हो भितियुनि बिना घर, जेको हिकिड़ो 2 कलाकारनि जो ई हो ऐं उहो सुठो कामयाबु वियो। उहो हिकिड़ो एक्सपेरिमेंटल प्ले उन्हनि कयो जेको बादल सरकार जो जुलूस, उहो जुलूस प्ले जेको हो उनो अहिड़ो त डिफरेंट प्ले हो, माना उन में कोई कॉस्ट्यूम चेंज न हुआ, कोई स्टेज कोन हो जंहिंखे उनखे असां परफॉर्म कंदासीं किथे बि परफॉर्म थींदो, कॾहिं स्कूल में थींदो हो, कॾहिं स्ट्रीट ते थींदो। इट वॉज अ काइंड ऑफ अ स्ट्रीट प्ले। उन्हनि में उन्हनि जी जेके मूवमेंट्स ऐं जेके उन्हनि कलाकारनि खे ॾिनियूं, हिकिड़ो बस जो सीन हो, उन बस में 6 माण्हू हुआ, माना असां उहा बस ठाहींदासीं, उन में विच में हिकिड़ी माई नंगे थी ऐं उहो त कुझु तकनीकी तकलीफ़ जे करे वरी कनेक्शन टुटी वियो आहे। त दोस्तों, मां चई रहियो हुउसि त अहिड़ा जेके उस्ताद हूंदा आहिनि, हे कॾहिं पंहिंजे सिखियाउनि सां, कॾहिं गुस्से सां, त कॾहिं प्यार सां पंहिंजनि शागिर्दनि खे, पंहिंजनि कलाकारनि खे हिकु माता पिता वांगुरु सिखियाऊं ॾींदा आहिनि। दोस्तों, उहे ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं असांखे उन वक़्तु त सम्झ में कोन ईंदियूं आहिनि, पर वक़्तु गुज़रंदे जॾहिं ज़िंदगीअ जूं तकलीफ़ूं, ज़िंदगीअ जा आज़मूदा असां कलाकार कंदा आहियूं, त पोइ लॻंदो आहे त वाह उस्ताद वाह, छा ॻाल्हि सेखारी हुई। उहा उन वक़्तु असांखे सम्झ में कोन पई अचे, पर ज़िंदगीअ जा आज़मूदा असांखे उन्हनि ॻाल्हियुनि जी हिकु गहरी सम्झ ॾेई छॾींदा आहिनि। दोस्तों, अहिड़ा उस्ताद, उन्हनि जो सम्मान करणु असांजो हिन शो जो हिकु मक़सदु आहे। हा,
त मधु जी ॿुधायो, तव्हां चई रहिया हुआ कुझु। मधु हाँ जी विच में तव्हांजो कनेक्शन हली आवाज़, वियो पोइ मतिलबु जी जी ॿुधायो ॿुधायो। आवाज़ नथो अचे थो? न न अचे थो अचे थो, हा हा हाणे अचे थो? जी हा त मां इहो चयो की अलॻि अलॻि टाइप जा प्लेस जेके कंदा हुआ, एक्सपेरिमेंटल प्लेस चइबा, या उन्हनि पहिरियों दफ़ो या वीडियो फिल्म ठाहिण जो सोचियो, जेका औखा पंध प्यार जा हुई, जंहिं माना उहो हिकिड़ो प्ले हो आशिक ज़हर पैक, जंहिंखे कन्वर्ट कयो सिंधी वीडियो फिल्म में, ऐं उन में मतिलबु उन फिल्म ई मुंहिंजी ॼण सम्झो लाइफ चेंज करे वरिती, छो जो उन खां पोइ मुंहिंजी शादी थी, उनजो जेको डायरेक्टर हो कमल नथाणीअ सां, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर मतिलबु मुंहिंजो चवण जो जेका उन्हनि जी लगन हुई ऐं जेका उन्हनि जी सिखियायूं हुयूं, जेके उहे चवंदा भई डिसिप्लिन रहो, ऐं जंहिं हिसाब सां उन्हनि असां सभिनी खे सेखारियो, उहो अॼु ॾींहं ताईं यादि आहे। ऐं उन्हनि जे करे, डैडीअ जे करे, ऐं माना सभी कलाकारनि जे करे जेका असांजी सिंधी जी उचार आहिनि, सिंधीअ जा उचार आहिनि, ऐं सिंधीअ जे प्रति लगाव आहे, उहो अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे। ऐं उन जे करे मतिलबु उन्हनि जो हिकिड़ो जेको ॿिज विधो मुंहिंजे हस्बैंड कमल, तकनीकी तकलीफ़ूं लॻे थो असां मधु जीअ खे असां सां वधीक वक़्तु जोड़ण थियूं चाहिनि पियूं, सिर्फ़ु 5 मिंट न, वधीक वक़्तु असां सां उहे रहनि, ईअं थो लॻे पियो। त दोस्तो, जॾहिं हे उस्ताद असांखे सेखारींदा आहिनि, पंहिंजूं सिखियाऊं ॾींदा आहिनि, त असांजो फ़र्ज़ु आहे त असीं हुननि जे सेखारियल सिखियाउनि खे पंहिंजनि ईंदड़ पीढ़ियुनि ताईं, ईंदड़ टहीअ ताईं पहुचायूं। हा मधु जी ॿुधायो। सॉरी मुंहिंजो कनेक्शन हली वियो हो। त हे तव्हांखे वधीक वक़्तु असां सां जुड़े रहण जो हिकु बहानो आहे मधु जी। हा उहो तव्हां चई सघो था, पर मतिलबु उन्हनि जे करे ई मां पाण खे कलाकार मञे थी सघां, छो जो उन्हनि असांखे स्टेज जो महत्व सम्झायो। जॾहिं हिकिड़ो प्ले शुरू थियण वारो हूंदो हो, उहो कीअं प्रेयर कंदा हुआ, हिकिड़ी प्रेयर थींदी हुई जेका ड्रामो शुरू थियण खां पहिरीं थींदी हुई, उन में असां बाक़ाइदा पंहिंजो झुकी करे स्टेज खे नमन कंदा हुआसीं। ऐं भई स्टेज जे करे ई असां अॼु आहियूं, उहा ॻाल्हि जेका आहे मतिलबु पंहिंजे दिलि में आणण की भई असां स्टेज जे खे सलाम था कयूं, ऐं उन जी केतिरी अहमियत आहे कलाकार जी ज़िंदगीअ में, उन्हनि असांखे सेखारियो। ऐं तंहिंखां सवाइ माना नंढी नंढी बारीकियूं उहे ॿुधाईंदा हुआ कि स्टेज ते कीअं बीहजे, उनखे कॾहिं बि पुठी न ॾिजे, तिरछो थी बीहजे, जॾहिं डायलॉग अचे त कीअं बीहणो आहे, उन हिकु हिकु शइ जी उहो ध्यानु रखंदा हुआ ऐं असांखे सेखारींदा हुआ कि भई कीअं कजे। उन्हनि जो जेको तरीक़ो हो सेखारण जो मस्तु हो, मतिलबु असां उन्हनि खे सलाम था कयूं। ऐं मां ख़ुशि नसीबु आहियां जो मां उन्हनि जे हिदायतकारीअ में मूंखे करण जो मौक़ो मिलियो, त मां उन्हनि जे करे ई सिंधी रंगमंच जी कलाकार पाण खे मञा थी। त उहा ॻाल्हि आहे। जी बाक़ी त मधु नाथानी जी तव्हीं असां सां जी 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 जीवन दादा जी पर्सनैलिटी भी चङी रोबदार सुठी हुई। ही वॉज more tall than Amitabh Bachchan also. So like he was a great good personality who has impressed, anybody can be impressed by him. सुठे नमूने में उन्हनि कयो ऐं उन्हनि जी डेथ खां पोइ 93 खां पोइ जॾहिं थियो त संगम चङी त असांखे ॾाढी हिकु मिठड़ी ॻाल्हि ॿुधाई मधु जीअ, त जेतिरी दादाजी शख्सियत ऊंची हुई ओतिरो उन्हनि जे शरीर जो कद बि ऊंचो। दोस्तो, हे उस्ताद जेके थींदा आहिनि जॾहिं पंहिंजी सिखिया असांखे ॾींदा आहिनि त केतिरा ई दफ़ा असांखे आज़माईंदा बि आहिनि, केतिरा ई दफ़ा उस्ताद असांखां इम्तिहान बि वठंदा आहिनि। ऐं असां कलाकारनि जे लाइ हे उस्ताद कॾहिं बि हिकु पैरामीटर में न वेहंदा आहिनि। असां कॾहिं बि ईअं न ॾिसी सघंदा आहियूं त ही उस्ताद वॾो आहे, ही उस्ताद सीनियर आहे या ही उस्ताद जूनियर आहे। उस्ताद असांजे लाइ उस्ताद आहे। ऐं अहिड़नि ई उस्तादनि असांजे भारतवर्ष जे कुंडकर्ष में जिते बि अहिड़ा अलॻि अलॻि उस्ताद आहिनि, उन्हनि उस्तादनि खे असीं तव्हांजे साम्हूं पेश करण जी कोशिशि कंदासीं। दोस्तो, जीअं त मां अॻु में बि चयो, अहिड़ा उस्ताद केतिरा ई आहिनि, पर असांजे शो जूं कुझु लिमिटेशन्स आहिनि, जंहिंजे करे असीं कुझु आङुरियुनि ते ॻणण जेतिरा ई उस्ताद हिन शो में कवर कंदासीं।
दोस्तों जेकॾहिं तव्हीं असांजो ही शो फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त असांजे फेसबुक पेज सिंधु सखा संगम खे फॉलो कंदा, ऐं जेकॾहिं तव्हीं असांजो ही शो सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ते ॾिसी रहिया आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा, छो त ॿिया बि उस्ताद तव्हांजे साम्हूं उन्हनि जूं यादगिरियूं पेश कयूं। दोस्तों जॾहिं बि हिकु कलाकार तव्हांजे साम्हूं पंहिंजो इस्म पेश कंदो आहे त उन कलाकार खां वधीक हिकु जेको पेश करण वक़्तु डपु हूंदो आहे उहो हुनजे उस्ताद खे हूंदो आहे त मुंहिंजो ॿारु, मुंहिंजो शागिर्द को न को इस्म पेश करे रहियो आहे, ऐं जॾहिं हुनजो इस्म ॾिसण खां पोइ ऑडियंस में वेठल पब्लिक हुन लाइ ताड़ियूं वॼाईंदी आहे त बसि उन उस्ताद जे माना ख़ुशीअ जी का हद ई कोन हूंदी आहे। त दोस्तों हाणे वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। मां तव्हां सभिनी नाज़रीन जो शुक्रगुज़ार आहियां जेके महिमान असां सां गॾु जुड़िया। नानिक आहूजा जी, अनीता अगनानी जी, शंकर मूलवानी जी, मधु नाथानी जी ऐं वीना श्रृंगी जी जेके असां सां जुड़िया, मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। मां सभिनी महज़ूज़ महिमाननि सां हिकिड़ो दफ़ो वरी तव्हांखे चवणु चाहींदुमि त तव्हीं पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु पल कढी असां सां जुड़िया, तंहिंजे लाइ मां तव्हांजो थोराइतो आहियां। जय झूलेलाल। उन सां गॾु मां शुक्रगुज़ार आहियां नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जो, मां शुक्रगुज़ार आहियां सहयोग फाउंडेशन जो, मूर्ज मंगनानी फाउंडेशन जो, ऐं असांजे सिंधु सखा संगम जो, ऐं तव्हां सभिनी नाज़रीन जो। दोस्तों अॼु जो एपिसोड त असीं हिते पूरो था कयूं, पर असांजो नेक्स्ट उस्ताद जिन खे असीं तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं 14 सितंबर सूमर जे ॾींहुं शाम जो 6 बजे असीं तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं यादगिरियूं दादा रमेश चांजाणी जी। उस्ताद रमेश चांजाणी जी जेके सिंधी रंगमंच जा केतिरा ई मां चवंदुमि त माइनस कलाकार आहिनि, उन्हनि जे मथां एपिसोड आहे, उन्हनि जूं यादगिरियूं तव्हांजे साम्हूं पेश कयूं वेंदियूं 14 सितंबर सूमर जे ॾींहुं शाम जो 6 बजे सिंधु सखा संगम फेसबुक पेज ऐं सिंधु सखा संगम यूट्यूब चैनल ते। तेसिताईं निखिल रामन राजपाल खे इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल। उस्ताद सिंधी रंगमंच जा।